नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾहरकी जे ॻोठ नथू भुट्टो जे रवासी फैज़ मोहम्मद, वज़ीर अहमद, फ़कीर मोहम्मद, सईद अहमद, नज़ीर अहमद, मोहम्मद हसन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त असांजी बिरादरी जे बाअसर खुदा बख़्श उर्फ़ खुदा बख़्श, नबी बख़्श ऐं इस्माइल भुट्टो सां कुझु साल पहिरीं संगावती मसइलो हली रहियो हो। 3 ॾींहं अॻु गुज़िरियल जुमे जे ॾींहं ते असांजो हमराह नाले शबीर अहमद भुट्टो पंहिंजी ज़मीन ते गाह करे रहियो हो त मुज़ाकरा जवाबदारनि इन खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया, जंहिंजी एनसी असां ॾहरकी थाणे में दाख़िल कराईसूं। कुझु ॾींहंनि खां पोइ साॻिया जवाबदार पुलिस जी मार्फत सां असांजे घरनि ते काह करे भंजडा करे असांखे धमकियूं ॾियनि था। जेकॾहिं अवां हिन जे मुतालिक़ आवाज़ उथारियो त अवां ते कूड़ा केस दाख़िल करे अहिड़ो सबक़ सेखारींदासीं। बााثرن मुबीना इल्ज़ाम हणंदे चयो त माण्हू बि असांजो अगवा थियो आहे ऐं हरासा बि असांखे कयो पियो वञे। हिननि आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।